भली कार असांजे चैनल ते। अॼु असां पंहिंजे चैनल ते हिकु नओं सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं इंफॉर्मेशन जो। अॼु जेको इनखे असां अॼु शुरूआत कयूं था मोटरवेज़ ऑफ पाकिस्तान सां, जंहिंमें असां तव्हांखे नाला ऐं रूट मैक्सिमम लेंथ केतिरी आहे, केतिरनि किलोमीटरनि ते आहे, ऐं लाइन्स घणियूं आहिनि, कॾहिं कंप्लीट थियो ऐं इन जो स्टेटस छा आहे हिन वक़्तु। अचो त गॾिजी ॾिसूं। हिन वक़्तु पाकिस्तान जा जेके मोटरवे आहिनि नाला हिन रीति आहिनि: M1, M2, M3, M4, M5, M6, M7, 8 ऐं वेंदे M16 ताईं। अचो हाणे हिक जे बारे में थोड़ी मज़ीद नॉलेज वठूं। M1 मोटरवे जो रूट आहे पेशावर खां इस्लामाबाद ताईं, ऐं टोटल जी जेका किलोमीटर लेंथ आहे 150 किलोमीटर, ऐं हुनजी लाइन्स जेके आहिनि 6 आहिनि। 2007 में कंप्लीट थियो ऐं हिन वक़्तु ऑपरेशनल आहे। M2 इस्लामाबाद टू लाहौर 367, 6 लाइनियूं 1997 में कंप्लीट थियो ऐं ऑपरेशनल हिन वक़्तु ऑपरेशनल आहे। M3 लाहौर टू अब्दुल हकीम, लेंथ 230, लाइन 6, कंप्लीट 2019 में थियो ऐं हिन वक़्तु ऑपरेशनल आहे। M5 मुल्तान खां सखर 292 किलोमीटर, लाइन 6 ऐं 219 में कंप्लीट हुई, हिन वक़्तु भी ऑपरेशनल आहे। M6 सखर खां हैदराबाद ताईं 306 किलोमीटर ते आहे, लाइन 6 आहिनि, अञा उहो स्टार्ट न थियो आहे ऐं प्लान इहो आहे। दादू खां हब 270 किलोमीटर ते ऐं लाइन डिसाइड न थियूं आहिनि ऐं स्टार्ट भी न थियो आहे ऐं इहो प्लान आहे। M8 रतो बेरो तो गवादर 892 किलोमीटर, 2 लाइनियूं आहिनि, कंप्लीट न थियो आहे। रतो बेरो टू गवादर 892, 2 लाइनियूं आहिनि ऐं कंप्लीट 2022 में थींदो। पार्शली ऑपरेशनल आहे, अंडर कंस्ट्रक्शन भी आहे। M9 हैदराबाद टू कराची 136 किलोमीटर जी लेंथ आहे, 6 लाइनियूं आहिनि ऐं 2018 में कंप्लीट थियूं, ऑपरेशनल आहे। कराची नादरन बाईपास 57 किलोमीटर, 2 लाइनियूं आहिनि, 2007 में कंप्लीट थियो ऐं ऑपरेशनल आहे। लाहौर टू सियालकोट, लाहौर खां सियालकोट 103 किलोमीटर ते मुश्तमिल आहे, 4 लाइनियूं आहिनि, 2020 में कंप्लीट हुई, ऑपरेशनल आहे। सियालकोट टू खारिया 70 किलोमीटर ते 4 लाइनियूं आहिनि, 2023 में कंप्लीट थींदो ऐं हिन वक़्तु जो कमु हले थो। खारिया टू रावलपिंडी 117 किलोमीटर, 4 लाइनियूं, 2023 में कंप्लीट थींदो ऐं प्लान्ड आहे। M14 इस्लामाबाद टू DI खान 285 किलोमीटर ते आहे, 4 लाइनियूं आहिनि, 2022 में कंप्लीट ऐं ऑपरेशनल आहे। हसन अब्दाल टू थाकोट ऑपरेशनल आहे, 2020 में। सवाबी टू चकदड़ा M16 160 किलोमीटर ते आहे, 4 लाइनियूं, 2020 में ऐं ऑपरेशनल आहे। ही आहे पाकिस्तान मोटरवे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि असां एड कंदा हलूं, सभ खां वॾे में वॾो मोटरवे जंहिंजी लेंथ आहे उहो रतो बेरो खां गवादर, जंहिंजी लेंथ आहे 892 किलोमीटर, जेके हिन वक़्तु पार्शली ऑपरेशनल आहे। लाइनियूं जो 2 आहिनि ऐं सभ खां नंढे में नंढी लेंथ जे मोटरवे जी आहे, उनजो नालो आहे
कराची नार्दर्न बाईपास जंहिंजी लेंथ M10 मोटरवे, कराची नार्दर्न बाईपास जंहिंजी लेंथ 57 किलोमीटर, जंहिंजी लेंथ 57 किलोमीटर आहे। ॿ लाइनूं आहिनि, 2007 में ठहियो ऐं ऑपरेशनल आहे। हीअ आहे पाकिस्तान जे अंदरि जेके मोटरवे मौजूद आहिनि ऐं कुझु जो कमु हले थो, कुझु प्लान आहिनि M1 खां M6 ईंदी। तव्हां ही मालूमात ॾिसी रहिया आहियो सिंध व्यू चैनल ते। पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा। महिरबानी।